नहमदहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अक़ाइद जो बयान हलियो पे अल्लाह पाक जी किताबनि जे बारे में तालीमुल इस्लाम जे हवाले सां। क़ुरान मजीद सभिनी किताबनि ऐं सहीफ़नि में अफ़ज़ल आहे ऐं क़ुरान मजीद जी फ़ज़ीलत सभिनी किताबनि ते घणनि ई एतबार सां आहे, पर चंद फ़ज़ीलतूं ही आहिनि। क़ुरान पाक जो हर हरफ़ ऐं हर लफ़्ज़ महफ़ूज़ आहे। इन जे हिक नुक़्ते में बि कंहिं क़िस्म जी यानी घाटी वाधी न आहे। इन में कंहिं बि क़िस्म जी घटिताई या वाधारो कोन थियो आहे ऐं नई क़यामत ताईं यानी क़यामत जे वेझो ताईं थी सघंदो। क़यामत ताईं इन जे अंदरि कंहिं क़िस्म जी घटिताई या वाधारो कोन थी सघंदो। पहिरियुनि किताबनि में माण्हुनि तारीफ़ कई पर हिन किताब में तारीफ़ नथी थी सघे। क़ुरान मजीद जी इबारत जेका आहे एॾे वॾे दर्जे जी इबारत आहे जो इन जी नंढे खां नंढी सूरत जहिड़ी को बि माण्हू नथो आणे सघे ऐं नथो ठाहे सघे। क़ुरान मजीद शरीयत जे आख़िरी हुक्मनि खे आंदो आहे ऐं उन्हनि जा उन जे लाइ सभु अहकाम जेके आहिनि हिन जा ग़ैर मनसूख़ आहिनि, यानी जेके अल्लाह रब्बुल आलमीन हिन में यानी हुक्म ॾिना आहिनि उन्हनि मां केतिरनि हुक्मनि पहिरियुनि किताबनि जे हुक्मनि खे मनसूख़ करे छॾियो। यानी हाणे ही क़ुरान पाक जी शरीयत क़ुरान पाक वारा हुक्म हलंदा ऐं ॿिया जेके हुक्म ॿियनि किताबनि में आया उहे मनसूख़ थी चुका आहिनि। ऐं हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे, फ़ज़ीलत जी इहा बि ॻाल्हि आहे त पहिरियां जेके किताब हुआ उहे हिकिड़े दफ़ा में ई नाज़िल थिया। सॼो जो सॼो किताब तौरात इंजील हिकिड़े दफ़ो नाज़िल थियो, पर क़ुरान मजीद 23 सालनि में ज़रूरत जे लिहाज़ सां थोरो थोरो नाज़िल थींदो रहियो। आहिस्ते आहिस्ते ज़रूरत जे वक़्तु यानी लहण जे करे माण्हुनि जे दिलनि में यानी इहो यानी इन करार पकड़ियो ऐं माण्हुनि जे दिलनि में आयो ऐं सवें हज़ारे माण्हू हिन जे हुक्मनि खे क़बूल कंदा रहिया ऐं मुसलमान थींदा रहिया ऐं अल्हम्दुलिल्लाह अञा ताईं थींदा रहनि था। ॿियो इहो फ़ज़ीलत जी ॻाल्हि आहे त क़ुरान मजीद हज़ारे लखे मुसलमाननि जे सीने में महफ़ूज़ आहे। केतिरा हाफ़िज़ आहिनि क़ुरान जा ऐं इहो इहा जेका सीना बसीना हिफ़ाज़त आहे इहा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुबारक ज़माने खां वठी करे अॼु ताईं हलंदी अचे ऐं इंशाअल्लाह क़यामत ताईं हलंदी रहंदी। इन ई सीना बसीना हिफ़ाज़त जे करे इस्लाम जा जेके दुश्मन आहिनि उहे कॾहिं बि उन्हनि खे इहो मौक़ो कोन मिलियो जो हू क़ुरान में का घाटी वादी करे सघनि ऐं दुनिया मां हिन क़ुरान खे ख़तमु करे छॾीनि। ईअं बि कोन करे सघिया, न को करे सघंदा इंशाअल्लाह क़यामत ताईं। ऐं छहीं फ़ज़ीलत जी ॻाल्हि इहा आहे त क़ुरान मजीद जा जेके हुक्म आहिनि एॾा मुतदिल आहिनि, एतदाल वारा आहिनि जो हर ज़माने में ऐं हर क़ौम जा जे लाइ मुनासिब आहिनि। दुनिया में का बि अहिड़ी क़ौम नाहे जेका क़ुरान मजीद जे अहकाम ते अमल करण खां जेको आहे सो आजिज़ हुजे। छो त क़ुरान मजीद जा हुक्म हर ज़माने ऐं हर क़ौम जे लाइ मुनासिब आहिनि। इन लाइ क़ुरान मजीद नाज़िल थियण खां पोइ कंहिं ॿी शरीयत ऐं आसमानी किताब जी ज़रूरत नथी रहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत तमामु दुनिया ते आम कई वई आहे। ऐं क़ुरान मजीद जो नाज़िल थियणु कीअं थियो? हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अची रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कॾहिं हिकिड़ी आयत, कॾहिं हिकिड़ी सूरत, कॾहिं कुझु आयतूं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आणींदा ऐं उन्हनि खे ॿुधाईंदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे यादि करे वठंदा ऐं कंहिं लिखण वारे खे पाण सॾींदा ऐं ओॾी महिल ई पाण उहो लिखाए छॾींदा। इन तरीक़े सां क़ुरान शरीफ़ महफ़ूज़ थियो। सवाल थो थिए त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण छो कोन लिखंदा हुआ? इन जो जवाबु इहो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मी हुआ, यानी पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं मख़लूक़ वटि लिखणु पढ़णु कोन सिखिया हुआ। पाण उम्मी हुआ, पर उम्मी हुअण जे बावजूदि अल्लाह पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे यानी सभिनी मख़लूक़ खां सॼी मख़लूक़ खां वधीक इल्मु अता फ़रमायो। अल्लाह पाक ख़ुदि जेको उस्तादु आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मख़लूक़ मां ॿियो को उस्तादु कोन्हे।
अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे सही अक़ाइद नसीब फ़रमाए ऐं सही आमाल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ताकि पाण हिन दुनिया में बि कामयाबु थी वञूं ऐं अॻियां जेको अबदुल आबाद वारी ज़िंदगी अचे पई उन में बि कामयाबु थी वञूं। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। आमीन आमीन।